कोटड़ीअ मां ज़ुल्फ़कार अली हालार मुजिब बज़म ग़ालिब मलकाणी ख़ुदा जी वसंदी पारां सिंध जे सूफ़ी शाइर साईं चीज़ल शाह ऐं बहितरीन शाइर साईं फयाज़ बलोच ऐं तारीख़दान मोहक़िक़ लेखक उस्ताद साईं उर्स अतर सोलंगी जी यादि में मेड़ाको बहितरीन सूफ़ी सुगड़ शाइर मोहम्मद सलेमान जुणेजो जी सदारत थी गुज़रियो। तकरीब में ख़ासि महिमान बहितरीन शाइर साबिर सैयदपुरी, लेखक अदीब शाइर कालम निगार ऐं सहाफ़ी इल्ताफ़ मलकाणी, बहितरीन सुगड़ काज़ी बदर, सुगड़ अली गुल रिंद, समाजी अॻवान सगा शाख कोटड़ीअ सदर अब्दुल्ला बिरोही, अब्दुल सत्तार भुट्टो ऐं रोशन डीपर एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। तकरीब की शुरुआत कमरदीन लतीफ़ी शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह जी वाईअ सां कई। साईं इल्ताफ़ मलकाणी भेटाई रहमतुल्लाह जी शाइरी ऐं चीज़ल साईं जी शाइरी ते ऐं उर्स अतर सोलंगीअ जी तारीख़ी कयल कम ते तफ़सीली रोशनी विधी। शाइर रोशन डीपर ऐं साबिर सैयदपुरी पंहिंजे निकोर शाइरी पढ़ी। अब्दुल सत्तार भुट्टो, अब्दुल्ला बिरोही लतीफ़ साईं जी चूंड शाइरी ॿुधाई। सुगड़ काज़ी बदर सुगड़ सिंगार पंहिंजी शाइरी ॿुधाए दाद हासिलु कयो। सुगड़ अली गुल रिंद ॾोर बेत ॿुधाया जॾहिं त अब्दुल हमीद जमाली गीत ॿुधायो। सुगड़ प्यारली प्यार अली गुल रिंद ॾोर बेत ऐं ओताक जी आजियां जा बेत ॿुधाया। उस्ताद नियाज़ हुसैन ख़ासखेली महर डिबाई ऐं तालिबुल मौला जी शाइरी सुरीले आवाज़ सां ॻाए ॿुधाई। ज़ुल्फ़कार अली हालार फयाज़ बलोच जी शाइरी ऐं संदसि शख़्सियत ते ॻाल्हाईंदे चयो त फयाज़ बलोच हिकु महिनती उस्ताद ऐं बहितरीन शाइर कहाणीकार ऐं लेखक सां गॾु प्यार ॾींदड़ इंसान हो। शाइर फयाज़ कंबराणी जुमन दरबदर जी शाइरी ॿुधाई। शेर मोहम्मद जमाली, बशीर अहमद जोयो, लाहौती मोहम्मद रमज़ान जमाली ऐं वज़ीर जी सोलंगी समेत ॿियनि केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। जॾहिं त गॾिजाणी जे सदर सूफ़ी सुगड़ मोहम्मद सलेमान जुणेजो चीज़ल साईं जी शाइरी तरन्नुम में ॿुधाए वाह वाह कराए छॾी। सेक्रेटरी जा फ़राइज़ ज़ुल्फ़कार अली हालार अंजाम ॾिना।